हाई हवेलिया में मां अकेली। माता के सब कुछ बुधाया पर अज रात इन पीर भाई जी समूरी आके हिते घुर्जे। ईअं थींदो मुर्शिद सौराब साईं, छो जो हाशिम जी अकल ॾूंगर ॾारे छॾींदी आहे। त पोइ तयारी कयो। जंहिं वटि पीर बख्श पनाह वरिती आहे उहो तर जो मशहूर पथारीदार आहे। उन वटि लुच लोफर वाठा बि जाम अथसि ऐं हथियार बि जाम हूंदा। पहिरियां पूरी जांच लाइजो, पोइ कजो दमादम मस्त कलम। अदा असां केसी ताईं खाना बदोशन वारी जिंदगी पिया गुज़ारींदासीं? ॿुधायो न मूंखे, केसी ताईं पिया लिकंदासीं? हीर किथे आहे बाबा? अदा हीर सुती पई आहे, पर मूं तव्हां खां पुछो छा ऐं तव्हां ॿुधायो छा पिया? आदि गोरी, असांजे मज़हब ऐं रवायतुनि में खून जो बदिलो आहे छा? खून जो बदिलो खून ऐं इज़त जो बदिलो? इज़त जो बदिलो इज़त। बस जेसिताईं असां इज़त जो बदिलो इज़त न ॾींदासीं तेसिताईं असांखे ईअं ई दर बदर गुज़ारणो पवंदो। कॾहिं किथे कॾहिं किथे, मजबूरी आहे, छा कजे। न बाबा, ईअं हरगिज़ न थींदो। जेकॾहिं हीर जो कंहिं नालो वरितो न, मां हुन जी ज़ुबान काकड़े मां कढी छॾींदुसि। बाबा साईं, मूं शादी कई आहे, मूं पीर सुराब जो को ॾोह नाहे कयो। अरे तुंहिंजी हैसियत छा आहे? हाँ, तूं पाण खे सम्झी छा थो? कॾहिं चिबड़ी ऐं तोती जी शादी थी? तूं पीरनि जो कारो आहीं ऐं पीर तोखे कारो सम्झनि था। सम्झी पियो न मूंखे? पीरनि जे सम्झण सां छा थो थिए बाबा साईं? मूं वटि समूरा डॉक्यूमेंट्स आहिनि, ऐं कोर्ट वेंदुसि। अरे बाबा, कोर्ट में वञी छा कंदे? हे वॾनि माण्हुनि जा जरगा ॿुधा अथई न, हू पंहिंजे हिसाब सां कनि था न जरगा। इहो जरगो बि ईअं ई थी जीअं आम जरगा रथिया आहिनि, कोर्ट में थो वञे पुट। अदा फ़ैसिलो बि थी सघे थो। ऐं गौरी भेण, असां मिसकिन माण्हू जो फ़ैसिलो केरु कंदो? असां ईअं रण में मारिया वेंदासीं। तूं ॾिसजांइ पीर अमजद साईं। अधी गोरी, जंहिंजी उमिरि जी ख़बर हुजे हुनजा ॾंद ॾिसण जी कहिड़ी ज़रूरत आहे? कहिड़ो इंसाफ़ कयो जो हाणे कंदो? अदा पीर अमजद मूंखे यकीन ॾियारियो आहे त साले सां ज़रूरु इंसाफ़ थींदो। मूं पीर अमजद खे फ़ोन कई हुई। बाबा साईं, पाण खे हाणे हितां फौरन हलणो पवंदो। पीर सुराब जा माण्हू हिते बि पुॼी वेंदा। भला उन्हनि खे कहिड़ी ख़बर त असां हिते आहियूं? पीर सुराब खे सभु ख़बर आहे त असां किथे आहियूं। असांजी हर कॉल ट्रेस थिए थी। असांखे फौरन हितां हलणो पवंदो। शुक्र कर भाउ मुड़ियो अथई। ऐं त चवई थी पंहिंजी ज़िंदगी खे बचाए। ज़िंदगी हूंदई त 7 ॿार ॼणींदीअ, ऐं जेकॾहिं मरी वए न त कफ़न बि नसीब कोन थींदई, कारी जो दाग़ लॻी वेंदई। मूंखे अम्मा इहा मौत क़बूल आहे, पर आऊं पंहिंजे इन हथनि सां पंहिंजे हिलाल जे ॿार खे कॾहिं बि कोन मारींदसि, कॾहिं बि कोन मारींदसि। मूंखे अम्मा तूं ॿुधा, छा तूं भाउ सौराब खे पंहिंजे हथनि सां मारे सघंदी आहे? मारे सघंदी आहे? कोन मारे सघंदी अम्मा, छो जो असां औलाद तुंहिंजा आहियूं, तुंहिंजा जिगर आहियूं। पोइ तो कीअं सोचियो आऊं पंहिंजे बेगुनाह औलाद खे पंहिंजे हथनि सां क़त्ल करे छॾां? थी मौत त ज़िंदा जान खे ईंदो आहे, ऐं अबारशन मौत नाहे हूंदो त ॿार ज़ाया थी वेंदो आहे। अम्मा नाले मटेर सां पीड़ाऊं घटि न आहिनि थींदियूं। ही औलाद मुंहिंजे हक़ लाल जो आहे, हिन खे मारे जो तोखे कॾहिं इजाज़त कोन ॾींदसि। ॾिस ॾिस ॾिस, इहो इनकार तुंहिंजी मौत जो सबबु थी सघे थो। अगरि इहो मुंहिंजी मौत जी सबबु आहे न, इहा मौत मूंखे क़बूल आहे, क़बूल आहे, क़बूल आहे। शुमाइला, सुणी थी, कुझु ॻाल्हि सम्झण जी कोशिशि कर। ॾिस, जेकॾहिं तो इहो ॿार ज़ाया न कयो न त सौराब ॿार खे बि मारे छॾींदो, तोखे बि मारे छॾींदो। ॾिस, जेकॾहिं तूं सिद्धता लही वेंदीअ न त घटि में घटि हिकिड़े जी जान त बची वेंदी। अम्मी, इहा ॻाल्हि तो मूंखे खोड़ दफ़ा चई आहे, साॻी ॻाल्हि खे रिपीट न कर, छो जो आऊं इहे करण वारी न आहियां। त पोइ तूं मुंहिंजी ॻाल्हि मञी छो नथी?
मां तव्हांजी इहा ॻाल्हि कॾहिं बि कोन मञंदीसि। एॾो ज़िद ही ज़िद न, अवां जे ज़ुल्म जे ख़िलाफ़ बग़ावत आहे। छा चई? असां ज़ालिम आहियूं, तोसां ज़ुल्म पिया कयूं। ख़ुदा ख़ुदा कर, इहो ज़ुल्म त तूं असां सां पई करीं। अमां तूं ज़ालिमनि जो साथ ॾेई रही आहीं ऐं मज़लूमनि खे चई थी त ॿिन्हिनि मां हिकु मरो। कातिल जो साथ ॾेई रही आहीं। हिकिड़े खे ॿिन्हिनि मां हिकिड़े खे तूं चाहीं थी त क़त्ल थी वञे, मरी वञे। इहा तूं मूंखे सलाह ॾेई रही आहीं। तूं मुंहिंजी सॼण आहीं। अदा सोराब खे छो नथी मारी जेको तुंहिंजे ॿिनि औलादनि खे क़त्ल करण लाइ तयारु आहे? मूंखां वधीक गुनहगार आहे भा सोराब। मूं त शादी कई आहे, दीन जे रस्ते ते हली आहियां। मूं सिर्फ़ निकाह कयो आहे जीअं तव्हां बाबा सां कयो हो। पर अदा सोराब, हीरे जी इज़त लुटण लाइ छा छा न कयो? छा उहो तव्हांखे यादि न आहे? शुमाइला शुमाइला, ॾिसू मर्द आहे, कुछ भी करे सघे थो। मां तोखे मरण खां बचाइण थी चाहियां। हू मर्द आहे त कंहिंजी बि इज़त में हथ विझंदो, कंहिंजी बि इज़त पामाल कंदो। हुनजी का सज़ा न आहे। पर हिकु इंसान मोहबत करे, निकाह करे, दीन जे रस्ते ते हले, तू सब खां वॾो गुनहगार आहे। छो जे हू हिकु औरत आहे, न्याणी आहे। हू मर्द आहे त कुछ भी करे। छा हीर कंहिंजी धी कोन हुई, कंहिंजी न्याणी कोन हुई, कंहिंजी इज़त कोन हुई? तुंहिंजे पुट साबल सां जेको भी कयो उनजी सज़ा 10 लख ऐं मूं हक़ ऐं शरीयत जो रस्तो पकतो त उनजी सज़ा मौत। अहिड़े रस्म रिवाजनि खे आउं लानत थी ॾियां ऐं बग़ावत थी कयां। न खपेड़ो समाज मूंखे। शुमाइला, छा चाहिए तू? माना ये ताना भी मूंखे मारे छॾियो मूंखे। उन सज़ा कई, हू वञी घर टिपियो त उहो बि छा मूं हुनखे चयो छा? तो सुठो कयो आहे। ये त ताना मिलंदा। के जवाब ॾींदुसि, के जवाब ॾींदुसि। सही छा ॿुधाईंदुसि? छॾींदा, मूंखे मारींदा, शुमाइला खे बि मारे छॾींदा, शुमाइला खे बि मारे छॾींदा, शुमाइला खे बि मारे छॾींदा। बीबी, का ख़बर अथई? छा थियो आहे हसीना? का ख़ासि ॻाल्हि आहे छा? बीबी, ख़ासि ख़बर आहे। अॼु मां तो लाइ अहिड़ी ख़बर खणी आई आहियां जेकॾहिं ॿुधंदी त ॾाढो ख़ुशि थी वेंदी। छोरी, मुंहिंजी मौत जी ख़बर खणी आई आहीं छा? साइण, समझ त ई आहे। छोरी, चमी छा थी? कंहिं में मजाल आहे जेको मूंखे मारे? साइण, मर्दनि में ॻाल्हियूं पई हलनि, पोइ सच आहे अलाए कूड़। गेब जो इल्मु मुंहिंजे रब खे आहे। कहिड़ियूं ॻाल्हियूं पियूं हलनि ॻोठ में? शिमी जी ॻाल्हि पई हले छा? ना साइण, हीअ ख़बर कंहिंखे बि न आहे। पोइ छोरी ॿुधाए, कहिड़ी ॻाल्हि पई हले ॻोठ में? रुगो टाल मटोर थी करी, मुंहिंजो तो साह पियो सुके। साइण, मुर्शिद साईं ख़लीफ़ा खे अहिड़ो हुकुम पियो ॾिनो त नौकरनि ॿुधी वरितो। हुन वरी अदा ईदन से ॻाल्हि कई। अदा वरी मूंखे ॿुधायो। मुर्शिद साईं मूंखे मारण जो हुकुम ॾिनो छा ख़लीफ़े खे? ना साइण, फट मारण जो ना। पोइ कहिड़ो हुकुम ॾिने ख़लीफ़े खे? छोरी, मूंखे अटैक ॾींदीअ छा? साईं, अहिड़ो मुर्शिद साईं हुन ख़लीफ़े खे हुकुम ॾिनो आहे त गोरी ऐं थी अचो। ईअं कीअं थींदो? छोरी, कूड़ त नथी ॻाल्हाई न? थो सेकड़ो सच अथई साइण। हाणे ॿुधाई, पेरनि हेठां ज़मीन निकिरी वई आहे न। ईअं कॾहिं बि न थींदो। जेकॾहिं थियो त उहो ॾींहुं गोरीअ जो हवेलीअ में पहिरियों न पर आख़िरी ॾींहुं हूंदो। साइण, फोन कराईंदीसि छा? परावा घर फिटाइण वारियनि खे
मारण सवाब आहे। साइण मां तव्हांखे ही सलाह ॾींदसि, माण्हू मारण के बहितर आहे त ते मुर्शिद साईं खे लफ़्ज़नि चेड़ी मार दे जो हू गोरी के हिते आणे ई नथो ॾे। तू वही तमाशो ॾिस, पीर अमजद के अचनि त ॾे। बराबरि ये असांजा दुश्मन ई थी सघनि था। असांखे जल्दी में किथे लिकी वञणु घुरिजे। मामा हू ॾिसो, होॾां था हलूं। अवां सभु वहमी थी विया आहियो। मोटरसाइकिल वारनि खे कहिड़ी ख़बर त असां हिते लिकिया वेठा आहियूं। हाशिम हाणे जल्दी कर, देर न कर, किथे ईअं न थिए जो वक़्त जी ठर में मुंहिंजी कावड़ थधी थी वञे। सोराब साईं आउं देर कोन कंदसि। मुंहिंजा मुख़बर उन्हनि जे पोयां ईअं आहिनि जीअं इंजण जे पोयां डॿा हूंदा आहिनि। हाय हवेलिया में मां अकेली, हाय हवेलिया में मां अकेली। तुंहिंजे लछण ने अरकाननि जी सज़ा सां सभु था पिया भोगियूं। दुनिया में भला ॿियूं छोकिरियूं मरी वयूं हुयूं छा जो कखरनि जे मानारनि में वञी हथ विधा अथई? हीर तूं मूंखे घटि वधि न ॻाल्हाए, तूं मुंहिंजी वॾी न आहीं। वॾनि खे बि वॾियूं पगूं बदिरायूं अथई। ख़ुदा जो को ख़ौफ़ कर, असांखे रुलाए मारियो अथई। बस कयो हाणे, हरू भरू पंहिंजो पान में विड़ी मुआ आहियो। हेॾा दुश्मन सिर ते बीठा आहिनि, तव्हांखे रुॻो विढ़ण खां सवाइ ॿियो कमु ई कोन्हे। हलो अंदरि हलो, किथे लिकूं हली न पासे किथे। अमा मुड़ुसु माण्हू आहे त वञी पीरनि खे मुंहुं ॾे न, असांखे छो रुलायो अथई? घबराए न थिए, ही वक़्तु ॾुखियो बि गुज़री वेंदो। इन्हनि पीरनि सां ठाहे जोड़े मुंहुं ॾींदासीं। पर बाबा पुट, ही वक़्तु पाण में ठहण जो आहे, विढ़ण जो न आहे। हाणे गॾिजी सोचो त पाण खे केॾांहुं वञिणो आहे। इन झंग में जानवरनि वांगुरु त कोन गुज़ारींदासीं न। ज़ाहिर आहे किथे न किथे त पाण खे हलणो पवंदो। पाण वापसि पंहिंजे घर था हलूं। असां पंहिंजे घर खां एतिरो परे न आहियूं। तूं छा थो सम्झी? ये दुश्मन असांजे घर जे आस पास असांजी ताड़ में कोन हूंदा। बाबा राति जो असांखे केर बि न ॾिसंदो। असां हितां पंधु हलणु शुरू कयो त घर ताईं पहुचंदे पहुचंदे राति थी वेंदी। हा बराबरि, ये असांजा दुश्मन ई थी सघनि था। असांखे जल्दी में किथे लिकी वञणु घुरिजे। मामा हू ॾिसो, होॾां था हलूं। अवां सभु वहमी थी विया आहियो। मोटरसाइकिल वारनि खे कहिड़ी ख़बर त असां हिते लिकिया वेठा आहियूं। साले पुट, एहतियात करणु ज़रूरी आहे। हिते वेहण खां भला होॾां था हली वियूं। हिते त नज़र कोन पिया अचनि। खाल त मो सम्झो त हिते ई हूंदा। खाल त असांखां बची केॾांहुं वेंदा? खाले त थी सघे अॻियां ॻोठ में विया। हलो त हली ॾिसूं। हलो ठीकु आहे, ॿिए पासे था हलूं। हलो शुक्र अल्हम्दुलिल्लाह, ज़ालिम अटरिया। ख़ुदा जी का मार पवे न, असांजो पीछो ई न था छॾीनि। पुफी हाणे हू असांजो घर तबाह करण पिया आहिनि। अञा मूं चयो पिए त राति हली पंहिंजे घर था गुज़ारियूं। शुक्र आहे जो असांखे दुश्मननि जे इरादनि जी ख़बर पइजी वई, न त अॼु राति असां चइनी जा राश धप करे वञनि हा। चङो फाथा आहियूं साले जे चक्कर में। अड़े मां शुक्र कर जो इन्हनि भागनि जी असांखे ख़बर पइजी वई, न त असांजा लाश हिते कोयलो थी वञे। पर अदा, ही ज़ालिम असांजो घर छो था तबाह कनि? अमा न हू ज़ालिम आहिनि। तुंहिंजे भाई ते पराओ घर बर्बाद न आहे कयो। छा गुज़रंदी हूंदी शुमाइला जे दिलि ते कि ऊंधाए कमरे में क़ैद हूंदी ऐं मौत जो इंतज़ारु कंदी हूंदी। हीर तोखे त अञा बि कावड़ आहे साले ते। पुफी भर पासे में हिकु ॻोठु आहे। मुंहिंजो यूनिवर्सिटी जो दोस्त आहे हिकिड़ो, हींअर ई उते शिफ्ट थिया आहिनि। पाण खे उते ई हलणु खपे।
हिते वेहण असांजे लाइ मुनासिब न आहे। हिकु दफ़ो आउं पंहिंजे दोस्त वटि वियो हुउसि, हुन ॾाढी मुंहिंजी ख़िदमत कई। बाबा हिते खां बहितर आहे त हल त होॾे था हलूं। अचो सौराब साईं, अॻे तव्हांजो सिर्फ़ु ॻोठ ताईं दाबो हो, हाणे परे परे ताईं तव्हांजी दहशत आहे। सौराब साईं, अवां नथा सम्झो, अॻे तव्हांजो दड़को ऐं दाबो हिन ॻोठ ताईं हो, हाणे परे परे ताईं माण्हुनि में अवां जी दहशत आहे। त पोइ ख़ाली घरनि में बम हणण सां कहिड़ो फ़ाइदो? मज़ो त तॾहिं उन बम जे बारूद सां। इन साले जा उज़बा बि हवा में उॾंदा। मूंखे ख़बर हुई घर ख़ाली आहिनि, अगरि साले उते हुजे हा त खंबे न खणी अचां असां। बाबल साईं, साले जा भाग भला आहिनि जो अॼु बची वियो। अहिड़ी सज़ा ॾियणु चाहियां थो जो ॾेह बि ॾकी वञनि ऐं केर बि असांजी तरफ़ ॾिसी न सघे। सरकार ईअं ई थींदो, साले जी लाश जी सॼे ॻोठ में सरगस कंदासीं, सरगस। इन ई साले खे ॿुधाईंदसि त हाशिम ख़ान उहो हाथी आहे जेको लत हिकिड़ी रखंदो आहे, हमरा पूरो। हाशिम ख़ान, सर्कस में असां जशन बि कंदासीं। हाशिम, तो उन्हनि जा घर साड़े उन्हनि खे होशियार करे छॾियो आहे। मुंहिंजे रूह खे तॾहिं सुकून ईंदो जॾहिं मां उनखे एतिरो तड़पाईंदुसि जो हू मौत घुरंदा न, उन्हनि खे मौत बि न ॾींदुसि। सौराब साईं, अवां को फिक्र न करियो, साले ई उनजो पीउ तव्हांजे पेरनि में हूंदो। जॾहिं साले जी पुफी गोरी ऐं उनजी फुफाट हीर जी इज़तुनि सां मां उन्हनि जे साम्हूं खेॾंदुसि त पोइ उन्हनि खे ख़बर। हीर सौराब साईं, साले ई उनजे पीउ खे भॼण ॾे, केसिताणी भॼंदा। आउं उन्हनि खे भॼाए साणो करे तव्हांजे कदमनि में आणींदसि। हाशिम, हाणे जल्दी कर, देर न कर, किथे ईअं न थिए जो वक़्त जी ठर में मुंहिंजी कावड़ थधी थी वञे। सौराब साईं, आउं देर कोन कंदसि। मुंहिंजा मुख़बर उन्हनि जे पोयां ईअं आहिनि जीअं इंजण जे पोयां दॿा हूंदा आहिनि। साले ऐं पीरू मुंहिंजी अखियुनि खां ओझल न आहिनि। बाबा साईं, साले खे असीं ॻोल्हे तड़पाए मारींदासीं, ईअं तड़पाईंदासीं जीअं मच्छी तड़पंदी आहे, छो जो तव्हांखे ख़बर आहे त ख़ालिद कॾहिं ख़ाली हथे न आहे मोटंदो। ईअं मुड़सी कजां मथां अवेल थी वञे। सौराब साईं, अवां जी दुआ खपे। अवेन कीअं थींदी? हाशिम खे केरु बि हल्को न वठे। हाशिम जी हकल ॾूंगर ॾारे छॾींदी आहे। बाबल साईं, सदको वञा तव्हांजे नाले तां, तव्हांजा त असां खादुम आहियूं। बाबा साईं, तव्हांजा त असां ते लखे एहसान आहिनि जेको असीं हिकु बि नथा लाहे सघूं। बाबल साईं, सदको वञा तव्हांजे नाले तां, असां तव्हांजा नौकर आहियूं। हीर खे काल मिलाए ॾिसां, जागे पई। हेलो हेलो हीर, तू जागी पई? बस कुछ न, आयसि पे त फोन जी रिंग वजी, तुंहिंजी कॉल आई त हाणे तोसां ॻाल्हायां थी। रासिया ॾे हालवाल, ॿियो त सभु ख़ैर आहे न? हा, मूं फोन इन करे कयो जो मां तव्हांजी ख़ैरियत मालूम कयां। तव्हां ॾे सभु ख़ैर त आहे न हीर? अधी रासिया ख़ैरनि सां किथे आई, सफ़ा दरबदर आई। हींअर बि ख़बर न आहे कंहिंजे घर में पिया रहूं। दरअसल बाबा तव्हांजे लाइ घणो परेशान हो। दरअसल बाबा खे ख़बर पई आहे त तव्हां ॾे सौराब जे माण्हुनि हमलो कयो आहे। बाबा खे ख़दशो हुयो त किथे अहीं बि न। अधी असां ख़ैरियत सां आहियूं ऐं तूं पंहिंजे पीउ खे बि सम्झाए छॾ। हेॾी मुरीदी अथसि, का ॿी माई ॾिसे, अम्मा जी जान छॾे ॾे। अधी, तोखे का बि ख़बर न, तूं त पंहिंजी मां जी शान में गुस्ताखी न कर। मूंखे ॿुधाए
बाबा साईं वाॾे माण्हू मोकिलींदो जेके तव्हांखे बाहिफ़ाज़त हवेली ते पहुचाईंदा। न न रासिया न, असां वरी उन दोज़ख में क़ैद थियण कोन ईंदासीं। उन दोज़ख खां असांखे आज़ादी वारो ऐं पुर ख़तरे वारो माहौल सुठो थो लॻे। सम्झण जी कोशिश कर अदी हीर, उते तव्हांजी जान खे ख़तरो आहे। ठीकु आहे, अम्मा ऐं मामा सां सलाह करे मां तोखे ॿुधाईंदसि। अल्लाह हाफ़िज़ भेण। अल्लाह हाफ़िज़। अदा सोराब त कात कोहाड़ा कयो तो वते, तू तो वॾो सॼो आहीं। तू तो होश सां कमु वठ, निकाह कयो आहे, वॾो कोन कयो अथसि। अदी इएं निकाह न आहे थींदो, निकाह त तुंहिंजो बि थियो न, तोसां गॾु पूरो पीरनि जो कहोल हो। हिन सां गॾु असांजो कहिड़ो पीर हो, इएं निकाह थींदा आहिनि? मामा बस कर बकवास बंदि कर। अगई असांजो रत ततल अथई। पीर बख्श जे औरतुनि खे बाहिफ़ाज़त वठी अचणु तुंहिंजे मथां फर्ज़ आहे। इन में का बि कोताही थियणु न घुरिजे। बाबल साईं, अव्हांजो हुकुम मुंहिंजे अखियुनि ते। चारई माण्हू अव्हां वटि बासलामत पहुची वेंदा इंशाअल्लाह बाबा। हाय हवेलिया नीमा कीली, हाय हवेलिया नीमा कीली। मां ॾाढी तबियत ख़राबु आहे मुंहिंजी। ॾिस पुट, तोखे इन लाइ ॿाहिरि वठी आई आहियां त घटि में घटि तुंहिंजी आबहवा चेंज थिए। सॼो ॾींहुं अंदरि सुम्ही पई आहीं। ही गोरी खा, अलाह कंदो फ़ाइदो थी वेंदो। हाणे वठि पाण, सिद्ध न कर, तूं गोरी खा। वाह दी वाह, असां हिनखे मारण जूं तयारियूं पिया कयूं ऐं तूं हिनखे दवाऊं पई पियारी। हिन निभागे ज़हर नथी ॾी, ज़हर। ईअं न चओ दा, ईअं न चओ, मुंहिंजी थी खां ग़लती थी वई आहे। अदी हिन ग़लती न पर गुनाह कयो आहे, गुनाह। हिन असां पीरनि जो नक ई कटाए छॾियो आहे ऐं तूं चवीं थी त ग़लती थी आहे। अदी हिन अहिड़ो गुनाह कयो आहे, हीअ माफ़ी जी क़ाबिल ई न आहे। अदा सोराब त कात कोहाड़ा कयो तो वते, तू तो वॾो सॼो आहीं। तू तो होश सां कमु वठ, निकाह कयो आहे, वॾो कोन कयो अथसि। अदी इएं निकाह न आहे थींदो, निकाह त तुंहिंजो बि थियो न, तोसां गॾु पूरो पीरनि जो कहोल हो। हिन सां गॾु असांजो कहिड़ो पीर हो, इएं निकाह थींदा आहिनि? मामा बस कर बकवास बंदि कर। अगई असांजो रत ततल अथई। असां पंहिंजो पाण ते अले कीअं कंट्रोल कयो वेठा आहियूं। इहो निभागो सिर्फ़ु असांखे कारो हथ अचे, पोइ इन ॻाल्हि खे ॾिसी वठंदासीं। मामा मां कारी न आहियां। मुंहिंजे खून जे दाग सां तव्हांजा कोट ऊचा न थींदा। छो नथा मूंखे जीअण ॾियो? तो जहिड़ी धीअ खां खट खाली भली आहे। तुंहिंजे जिस्म जा टुकड़ा टुकड़ा करे सिंधु दरिया में चलाईंदासीं। न रो मुंहिंजी राणी, तूं न रो, कुझु बि कोन थींदो।
खलीफ़ा जी बाबल साईं। ये वठ हिन में मूं एड्रेस लिखी आहे उन एड्रेस ते हलियो वञ उते तोखे पीर बख़्श साले ऐं उन जा ॿार मिलंदा पीर बख़्श जे औरतुनि खे बहिफ़ाज़त वठी अचणु तुंहिंजे मथां फ़र्ज़ु आहे हिन में का बि कोताही थियणु न घुरिजे बाबल साईं अव्हां जो हुकुम मुंहिंजे अखियुनि ते चारई माण्हू अव्हां वटि बासलामत पहुची वेंदा इंशाल्लाह बाबा। खलीफ़ा मूंखे तो ते अंधो यकीन आहे जीअं राति खां पोइ सुबुह थियण जो यकीन हूंदो आहे ऐं सुबुह खां पोइ राति थियण जो यकीन हूंदो आहे एतिरो मुंहिंजो तो ते यकीन आहे पर पोइ बि मां तोखे नसीहत इन करे करे रहियो आहियां त इन जो बि को पुठियां सबबु आहे। बाबल साईं ज़रूर को सबबु हूंदो अव्हां जी परेशानी मूंखे चेहरे मां नज़र अची रही आहे बाबा। बाबा ये ॾाॾीअ मां खे खीर में मक्खण नज़र ईंदो हो शायदि उन परेशानी जो सबबु पीर सोराब आहे। पीर सोराब बिगड़ियल औलाद आहे नौजवान रत आहे हुनजो नौजवान रत गरम आहे पीर सोराब पंहिंजे वसों कोन घटाईंदो जेकॾहिं पीर बख़्श जा ॿार हुनजे हथ चढ़ी विया त पोइ ख़लीफ़ा तोखे मां जीअरो कोन छॾींदुसि। बाबल साईं मां पंहिंजे जान जी बाज़ी लॻाए बि अम्मा गोरीअ ऐं साइण हीर खे तव्हां ताईं ज़रूरु पहुचाईंदुसि भली मां मारिजी वञा का परवाह नाहे बाबल साईं। पीर सोराब पीर बख़्श हुनजे पुट साले ऐं हुनजे नंगनि खे उफट मारींदो उफट मारण खां पोइ पंहिंजी सॻी भेण खे मारींदो जेका मुंहिंजी भाइटी आहे छो उहो इन्हीअ करे त जीअं जेल खां बची सघे ऐं असां सभिनी खे बचाइण था चाहियूं सभु सही सलामत जीअरा मूं वटि हिते पहुचनि। बचाए वेंदासीं सरकार छो त वॾा चवंदा आहिनि न बाबा मारण वारे खां बचाइण वारो वेझो हूंदो आहे बाबा। इंशाअल्लाह हाणे तूं वञ ॿ टे मुरीद पाण सां नौजवान गॾु वठी पीर बख़्श जी पूरी आकह खे बहिफ़ाज़त हिते वठी अचो। हाज़िर बाबा साईं मां हींअर ई वञा। अदा साईं ना पीरनि ते घणी ॻाल्हि लिकाई पर अहिड़ियूं ॻाल्हियूं किथे थियूं लिकनि। हा अदा साहब कान ज़ात ते ॾात यार अथई कान सियाणनि सच चयो आहे कि जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। पीर सोराब बि सॼी उमिरि पराया लोढ़ा लताड़िया आहिनि पर पंहिंजे घर जी इज़त कोन बचाए सघियो। अदा सचो आहीं पीरनि जी पत बि वाक़ई थी वई पढ़ाइनि धीअरूं वॾा के चरिया हुआ छा सो धीअरूं कोन पढ़ाईंदा हुआ। अदा साहब कान धीअरूं घरनि में सूंदियूं आहिनि धी ऐं धण ॿाहिरि निकिरंदो त दुनिया जो वाह बि लॻंदो। जे नियाणियूं बाज़ारुनि में वेंदियूं त आवाज़ूं त उथंदियूं न दा अॼुकल्ह ज़मानो ॾाढो ख़राबु आहे साईं ॾिना माण्हुनि में शनाख़्ती न आहे रही। अदा पीर भई जे छोकिरे बि कहर करे छॾियो वञी मुर्शिदनि जे नंग में अखियूं विझूं अथसि। अदा तॾहिं त वॾड़ा चई विया आहिनि 14 चट त 15 पट। अदा 15वीं सदी पई हले तोभा कर तोभा। अदा हाणे ख़बर ई न आहे त पीर बज जो पीर कहिड़ो असर कंदा अञा त पीर बज खे पीरनि खे हथ ई कोन थो अचे पर केसिताईं लिकंदो आख़िर त सोराब जे हथ ईंदो न। अलाह साईं अहिड़ो औलाद दुश्मन खे बि न ॾे साईं ॾिना। हाणे ॾिसजे त छा थो थिए पर जिथे मुंहिंजो अकुल थो कमु करे न त पीर बज जो नसुल ई ख़तमु थी वेंदो। अलाह रहम करे बाक़ी ॻाल्हि ॻरी आहे साईं ॾिना। हाई हवेलिया नीमा की